नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त क्रिकेट में आला मक़ाम माणींदड़ अॻूणो रांदीगर सैयद अनवर कंडियारो पहुची PPMPA सैयद सरफराज़ हुसैन शाह जे बंगले ते पहुची खेसि दीनी ख़िदमत लाइ चयो सुभाणे सैयद अनवर शहर जे जामा मस्जिद में खिताब कंदो। क्रिकेट में आला मक़ाम माणींदड़ क़ौमी टीम जो अॻुवाण बहितर रांदीगर सैयद अनवर दौरे ते निकितल आहे, जिते हू वञी दीनी दर्स ॾेई रहियो आहे। इन ॾस में सैयद अनवर कंडियारो पहुतो ऐं PPMPA सैयद सरफराज़ हुसैन शाह जी रिहाइशगाह ते पहुची साणुसि मुलाक़ात कई ऐं खेसि इस्लामाबाद अचण जी दावत ॾिनी ऐं चयो त दुनिया में कुझु नाहे रखियो, दुनिया जे चकर में असां कॾहिं बि सुकून न माणे सघूं था। जॾहिं दीन जी राह ते हलणु शुरू कयो त सुकून मिली वेंदो। पैसे सां सभु कुझु मिले थो पर सुकून नथो मिले। सुकून सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे राज़ी करण में आहे। इन मौक़े ते चेयरमैन टाउन कमेटी सईद गुलाम मुर्तज़ा शाह ऐं मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासकेली, अब्दुल करीम अब्बासी, इमरान मंगरियो, अकरम कुरैशी, आमिर कुरैशी, शाहिद मला ऐं ॿिया मौजूदु हुआ। होॾां सैयद अनवर शहर जी जामा मस्जिद में ख़सूसी खिताब कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।